अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा। अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युस्सल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा।
दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। मूवी वारा तो हिकड़ो कम कर जेके वडा वडा पोइते वेठा इनन जो तस्वीरूं भरत खबर पे दिसण वारन खे ते वडा वडा हड़ाई पोइते वेठा जे जलसो बुधण था चाहियो बाबा नहणो मुंह में तहां वडा वडा अगते अचो न आया हो घरों निकरी प्रोग्राम बुधण जे ला कोई सुभाणे इए न चजो गोठ कड़ियो संभड़ वारा त फकीर आशिक राजपर ताहिरी सजन साईं जो फकीर जिले नौशहर फिरोज पंडीदन शहर में आयो पर जल्द बस करे साडा 3 कलाक पौना 4 कलाक एकड़ो पासो सफर कयो थो तवा जे करे बुधण चाहियो था मेहरबानी करे अगते अचो महफिल के मजो करायो असा न आया आहियूं जेको अल्लाह चवरायो चयो हले विदासी पर मजो न थी न ता वडा वडा अगते अचो जिद न कयो त बेहतर सलात पढ़ो अदा तो मूवी वारा वडा जेके पोइतन के भरन भरन के जेके पोइते वडा नाडी के बर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ठीक है जेके जिथे आयो बस पे रहो। अजीज दोस्तों हाने आवाज बंद कयो ठीक है बस मेहरबानी तव्हांजी जेके जिथे आयो वेठा हुजो आवाज बंद कयो या मेहरबानी अज जो ही प्रोग्राम गोठ कड़ियो संभड़ वारह जे वेझो जुल्फकार अली उर्फ पप्पन साखाणी चांडियो उन पांजे पुटड़न अहमद ऐ मोहम्मद हनीफ जी सुन्नत कराइण जे लाए मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मिलाद जी महफिल सजाई इंशाअल्लाह ताला फकीर आयो फकीरानी गोली में शहर में हुंदा आयो त पो शहर जी गोली बहराड़ी में बहराड़ी जी बोली सादे नमूने से तवा के समझाइंदासी त इंशाअल्लाह ताला हे मियां जुल्फकार उर्फ पप्पन ही महबूब जो मिलाद तोहर जे मौके बचड़न जे तोहर जे मौके ते करायो यो पाण करायो थैया मालिकन न को करायो। अजीज दोस्तों इंशाअल्लाह ताला चंद गालियों तवा के समझाने जी कोशिश कर अगर तवा तवज्जो सा समझी वियो त इंशाअल्लाह ताला तवा चाहंदो त हे त तोहर पर असा जे कदे अकी को कयो तो न अकी के में महबूब जे मिलाद जी महफिल सजायो। असा जे इलाके में एकड़ा गोठ न सोलंग जा ऐ हकड़न जा नढड़ो बाड़ो जमदो आदर जे अकी के में मुझे महबूब जो मिलाद कराइंदा रहंदा मुझा प्यारा दोस्तों ये सब कहजे वस जी गाल ना है हाने गाल के समझण जी कोशिश करियो
सब खां पहिरीं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पूरी कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद आहे या न। ॻाल्हाईंदा अचो। खास करे नौजवान कोराड़ा विचारे त सॼी उमिरि ॿुधी अल्लाह वारनि जो सोबत उहे मतिलब ता नौजवान समझो ऐं ॿुधो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद आहे अदा। खुदा जी ज़ात कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद आ। अल्लाह जी ज़ात जॾहिं हर जगह ते मौजूद आ त हर महफिल में भी गाला हर महफिल में भी मौजूद आ। चांडिया बरो जो कुछ दिल खोले ॻाल्हायो। अल्लाह जी ज़ात हर महफिल में भी मौजूद आ, हर जगह ते भी मौजूद आ। भला तव्हां खां सवाल थो कयां त जेकॾहिं राग रूप जी महफिल हुजे त अल्लाह जी ज़ात उते मौजूद हूंदी या कान हूंदी? जवाब ॻाल्हायो। अल्लाह मौजूद हूंदो या न? तव्हां वेझा वेठा महफिल राग जी हुजे या महफिल कुरान जी हुजे, महफिल आलिमन जी हुजे या महफिल अनपढ़ियलन जी हुजे, अल्लाह हर जगह ते मौजूद आहे। गुनाहगारन में भी अल्लाह मौजूद आहे, नेकोकारन में भी अल्लाह मौजूद आहे। हर जगह ते खुदा मौजूद आहे। अल्लाह हर जगह ते मौजूद आ। मंदिर में खुदा मौजूद आहे या कोन्हे? ॻाल्हायो। मंदिर में खुदा आहे या कोन्हे? मस्जिद में खुदा आहे या कोन्हे? सोची समझी पो जवाब ॾियो भले। थोड़ियूं ॻाल्हियूं समझाया थो, जे समझी वियो त इंशाअल्लाह कम थी वेंदो। छो त मां तेज़ ते अॻिते न हलंदो। अल्लाह त हर जगह ते मौजूद आ। मंदिर में भी खुदा, मस्जिद में भी खुदा, फर्श ते भी खुदा, अर्श ते भी खुदा, गरीबन में भी खुदा, अमीरन में भी खुदा, पढ़ियलन में भी अल्लाह, अनपढ़ियलन में भी अल्लाह। अल्लाह त काफरन वटि भी मौजूद आ, अल्लाह मुसलमान वटि भी मौजूद आहे या न? खुदा त सभिनी वटि मौजूद आ। छो सभिनी वटि मौजूद आ? जो खुदा जा सभई आहिनि। सवाल इहो आ त जॾहिं खुदा जिथे किथे मौजूद आ त मां तव्हां खां पुछां थो, मंदिर में खुदा मौजूद आ, मस्जिद में भी खुदा मौजूद आ। ॿुधायो त अल्लाह जी रहमत मंदिर में वसंदी आ या मस्जिद में वसंदी आ? जवाब ॾियो। 5 मिनटन में तव्हां के समझाए वठंदुसि इंशाअल्लाह ताला। थोड़ी हिम्मत कयो। खुदा त मंदिर में भी मौजूद आ, खुदा त मस्जिद में भी मौजूद आ, पर अल्लाह जी रहमत मंदिर में मौजूद आ या मस्जिद में मौजूद आ? जवाब दिल खां पुछो। जवाब मिलियो खुदा जी रहमत मस्जिद में मौजूद आ। पो मंदिर में जॾहिं खुदा आहे तो खुदा जी रहमत छो कान्हे? मुझा दोस्त भले जज्बाती घट थियो, मां समझाइण आयो आहियां। सजण साईं जो फकीर आहियां। हिते साईं हजरत क़िबला हाजी बख्शल सोने रहमतुल्लाह अलैहि जो मेहनतूं हन। हे बूटड़ा उन्हनि जा पोखियल मुझे सोने साईं जा आशिक, संदन जा बचड़ा सही हाजी खलीफा अब्दुल मजीद साहब जन अल्लाह ताला उनके सेहत और आफियत अता फरमाए। उनन जो मेहनत मौजूद हन। उनन के त पांजे कामिलन मुर्शिदन सा ओ कुर्बा जो अज ॾींहं ते संदन जो खिदमतूं काबिले फख्र हन। अजीज दोस्तों, हे मुझे सोने साईं जा बूटड़ा कायल हन। हे फकीर सजण साईं जे दर जो अदना गुलाम भी अज तव्हां सां गॾिजी न दुआ में शरीक थियण आयो आहे। दिल चवे थोड़ी ॻाल्हियूं तव्हां खे समझायूं, खुदा करे मन समझी वठी। दोस्तों, अल्लाह त मंदिर में भी मौजूद आ, अल्लाह त मस्जिद में भी मौजूद आ। तुझी दिल गवाही दे थी त खुदा जी रहमत मंदिर में नाहे पर मस्जिद में जरूर आहे। मस्जिद में जरूर आहे। छो?
सवाल इते तो भी तकड़ न कर थोड़ो सोची समझी पो जवाब दे त जवाब मिलंदो बुद्ध मुजा दोस्त अजीज जवाब मिलंदो तकड़ न कर घर उनखे चइबो आ जंहिंमें माण्हू रहंदो आ घर उनखे चइबो आ जंहिंमें माण्हू सुम्हंदो आ घर उनखे चइबो आ जंहिंमें माण्हू खाईंदो पीअंदो आ अज़ीज़ान मन तवज्जह करे ॿुधजा मुझे बेनियाज़ रब जी ज़ात मंदिर में भी मौजूद आ मस्जिद में भी मौजूद आ मगर अल्लाह जे रहमत जो नुज़ूल मंदिर में न मस्जिद में रहंदो आ छाजे करे तवज्जह सां ॿुधजा छाजे करे इन जे करे अल्लाह ख़ालिका अल्लाह मालिका अल्लाह जब्बारा अल्लाह गफ्फारा अल्लाह सत्तारुल उयूबा लेकिन मुझे करीम रब जी रहमत उन जगह ते नुज़ूल थींदो आ जिते मुझे रब जे महबूब रहमत लिल आलमीन जो नुज़ूल हूंदो आ समझण जी कोशिश कजा दोस्त रहमत लिल आलमीन अल्लाह बनायो आ कंहिंखे बनायो आ पंहिंजे महबूब खे बनायो आ जेकॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तूं ईअं चवी जेकॾहिं तुंहिंजे ज़हन में इहो सवाल अचे त ख़ुदा जी रहमत हर जगह ते मौजूद आ पोइ त जंहिं वक़्त में औरतुनि जो मर्दनि में राग हलंदो आ छा तूं उनखे रब जी रहमत चवंदे चओ अल्लाह जी रहमत उन जगह ते नुज़ूल थींदो आ जिते अल्लाह जे महबूब जे मथां दुरूद हलंदो आ मुझे मुस्तफा जे शरीयत ऐं सुन्नत जो ज़िक्र हलंदो गाल समझ में अचे वई खुदा जे रहमत जो किथे नुज़ूल थींदो आ जिते चुप थियो वरी चुप थियो खुदा जे रहमत जो नुज़ूल किथे थींदो आ जिथे भला सादर लफ्ज़न में ॿुधायो अल्लाह रहमत जहान जे ला बनायो कंहिंखे भला इहो जवाब ॾियो सॼी उम्र सॼी ॿुधा तवज्जो सां ॾाहा थियो अल्लाह रहमत जहान जे ला बनायो कंहिंखे चो मदीने जे साईं चो मदीने जे साईं वो भला सादर लफ्ज़न में खड़ी सीधी सी मरोच नहीं करना जो तो खुदा जे रहमत जो नुज़ूल होते ही थींदो आ जिथे रहमत लिल आलमीन हूंदो आ चओ ज़ात मुझे मुस्तफा जी रहमत आ अल्लाह जे महबूब जी ज़ात तवज्जह कजा मुझा दोस्त अहम नुक्ता ॿुधाईंदो मैं जेकॾहिं तोखे समझ में अचवन अल्लाह जी ज़ात हर जगह ते मौजूद आ मगर खुदा तोखे नज़र को नथो अचे अल्लाह जी कुदरत तोखे नज़र थी अचे हिते तोखे खुदा नज़र को नथो अचे पर अल्लाह जी कुदरत तोखे नज़र अचे रही आ आसमान खे बिना थंभे जे बिहारण वारो अल्लाह तो असां खे सिहत ॾियण वारो अल्लाह अल्लाह जी ज़ात तोखे नज़र नथी अचे अल्लाह जी ज़ात वजूद खां पाक आ मगर अल्लाह जी कुदरत तुंहिंजे आॾो हली रही आ ए कायनात जो ज़रो ज़रो अल्लाह जे कुदरत जी निशानी आ त पोइ याद रखी छॾ जेकॾहिं ख़ुदा जी ज़ात तोखे नज़र न अचे ख़ुदा जे कुदरत जो हुजणु हक़ आ त पोइ जेकॾहिं मुंहिंजे मुस्तफा जी ज़ात तोखे नज़र न अचे तॾहिं बि मुंहिंजे मुस्तफा जे रहमत जो खुदा जे कुदरत जा मज़हर मुझे मुस्तफा जे शरीयत जा मज़हर मुझा दोस्त अजीज अल्लाह जा बानड़ो अज न गोठ कड़ियो संबड़ जे अंदर महफिल आहे तोहर दी छाजी महफिल बहराड़िया में तोहर जो भत थे ऐं वठ वठा न थे त मज़ो न थे पर जो तोहर जे महफिल में अल्लाह जो कुरान मुझे मुस्तफा जो दुरूद हली रहियो यो अल्लाह वारन जे सुहबत जो नतीजो आ खुदा जंहिंखे घुरंदो आ मुंहिंजा दोस्त अजीज उनखे तौफीक ॾींदो आ सादा लफ़्ज़न में चवां सफ़ा बहराड़ीअ जे लफ़्ज़न में चवां रात जो घर में वेठो हूंदो आ अचानक तोखे हिडकी लॻंदी आ छा लॻंदी आ जवाब ॾे
हिडकी लगंदिया जडे हिडकी लगंदिया चवंदो हई त जो कह कुर्ब वारे याद कयो कह कुर्ब वारे याद कयो नाला वठण शुरू कंदो फलाणे याद कयो हिडकी न छड्यो फलाणे याद कयो हिडकी न छड्यो फलाणे याद कयो हिडकी छडे वई वेठलन के चवंदे ॾिसमो तवां के अगे ही चयो मुखे पांजे प्यारे कुर्ब वारे याद कयो उन जो नालो वतो तदे हिडकी छडे वई अजीज दोस्त गौर सां जुमलो बुध जा कदे दुनिया जे कुर्ब वारो गुनाहगार होजे पढ़ियल होजे या अनपढ़ियल होजे जे कदे प्यार सां पांजे प्यारे के याद कंदो त उनके हिडकी लगंदी मां तो खां तो पुछां जे कदे गुनाहगार मदीने जे ताजदार के याद करे बुधा मुझे महबूब के खबर लगंदी या ज्ञान लगंदी सोची समझी जवाब दे ना जे करे तू दुनिया जे माण्हू के याद करी उन के हिडकी लगे मना खबर पवे त मुके कहे याद कयो अजीज दोस्तो हे मामलो सजो दिल जो दिल सा जंहिंखे भी याद कबो उन के खबर लगंदी जे करे कंहिंखे भी याद कर उन के खबर लगे थी बुधाए त पो मुझे मदीने जे ताजदार के खबर लगंदी या न लगंदी जवाब खबर लगंदी न ओ महबूब के जदे खबर लगंदी जदे दुनिया जो दोस्त दुनिया वारे जे याद ते खुश थींदो बुधा जो जुल्फकार मुझे महबूब जे मिलाद जी महफिल पांजे पुटड़े अहमद ऐं मोहम्मद हनीफ जे तोहर जे मौके ते सजाईया बुधा त मुझो मुस्तफा राजी थियो या कोन थियो जवाब महबूब पांजे गुलामन जी बोली बुधंदो बिया मुझो महबूब पांजे गुलामन जी बोली समझंदो बिया कुरान भी पढ़ी बुधाईंदो मैं तोखे वाक़ियात भी बुधाईंदो अजा तो जो ज़हन तो पियो ठाया इन शहर सा गड इन शहर के गौर सा बुध तसिक सा सदे दिस मदीने जो साई मुझे मुस्तफा के छो छो दूर भाई सिकसा सदे दिस मदीने जो साई मुझे मुस्तफा के छो छो दूर भाई छा सा सदे दिस गालाय त सही छा सा सदे दिस सिक सा सदे दिस तू सिक सा हिते सडड़ो कंदे मुझो मुस्तफा करीम मदीने तय्यब मां तोखे जीव करे जवाब दी मान तो चवा अल्लाह जो कुरान पढ़ी थो बुधाए छा तो पढ़ा जवाब दे वरी जो छा थो पढ़ा जवाब दे रब मिठड़े जो सुनो कुरान तो पढ़ी बुधाए अल्लाह वारन जा गुलाम गौर सा बुधो मुझे बेनियाज रब पांजे सुने कुरान करीम में फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम अल्लाह जो सुनो कुरान बुध सजन साईं जो गुलाम हां बट्टा कुनवारी तकरीर को न जानदो हां के घट वध गालाण सिखाई रहो दिल ऐं इश्क सा मुझे रब जो कुरान बुध मुझे करीम मुस्तफा जो फरमान बुध इंशाअल्लाह ताला दिल ठरी पवंदी वाग मदीने वरी पवंदी दिल ठरी पवंदी वाग मदीने कदे सोचो थई अमीर जे बच्चे खां पुछ
अमीर जे बच्चे खां पुछ हाणे आवाज सही आहे न अमीर जे बच्चे खां पुछ काडे वीरे चंदो बाबा अमेरिका विंदुस रईस जे बच्चे खां पुछ काडे वीरे बाबा चाइना विंदुस एमपी जे बच्चे खां पुछ काडे वीरे बाबा लंडन विंदुस पर कह मिस्कीन जे बच्चे खां पुछ बाबा काडे वीरे चंदो बाबा मदीने विंदुस यो सच आहे या न छाजे करे इन जे करे मुजा दोस्त अजीज अमीरन जे बच्चन के खबर असा के अमेरिका मा मिलणो रईसन जे बच्चन के खबर असा के इंग्लैंड मा मिलणो एमपीए जे बच्चन के खबर असा के चाइना रूस मा मिलणो पर मिस्कीनन जे बच्चन के खबर असा के जेके कुछ मिलणो मदीने पाक मा मिलणो या गाल जाई तो चवाया न सच्ची गाल तो चवाया न ओ मुजा दोस्त अजीज छाजे करे तो चवा छाजे करे तो चवा पेरे कुरान जी आयत जो तर्जुमो बुधाए वजा मता सुभाणे को ए पप्पू अदा तोखे मयार नहीं विझे ते यार फकीर कुरान जी आयत पढ़ी मगर तर्जुमो रहाए छे अल्लाह फरमायो ओ मुजा बानड़ो एड़ो तम महबूब तवा के अता फरमायो थो एड़ो महबूब तवा के दिनो थो जो तवा के थोड़ी भी तकलीफ इंडिया मुझे मुस्तफा से दाढ़ी गरी गुजर दिया अल्लाह जे कुरान छा फरमायो अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीस मुझो महबूब मुस्तफा मुझो सुनो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जात व बरकात पांजे ईमान वारन आशिकन ते एतरो तो मेहरबाना जो दुनिया जे कड़े भी खिते में मौजूद हुजन थोड़ी भी तकलीफ उनन के पुजंदिया मुझे मुस्तफा करीम ते दाढ़ी गुजर दिया गरी गुजर दिया अल्लाह जो कुरान तो फरमाए वो मुखे जवाब दे मुथण बारा तकलीफ तो के कड़ियो संभड़ में अचे वारह वारे ते गरी तदह गुजर दी जदह उनके खबर पवे अदा गालायो ते हाने जेको मुझे इश्क में गड़बड़ करे उनके केले वणो छो त सा हाने था मचो अजीजा ने मन तवज्जो कजा अज सजन साईं जे फकीर के बोलण दे जो फकीरन जो बोलियो ॿुध रब जो कुरान था तो के बुधायो जे कदे कड़ियो संभड़ जे अंदर के तकलीफ अचे वारह वारे के तदह तक दुखी लगदी जदे उनके खबर पवे रब जो कुरान तो फरमाए ईमान वारे के तकलीफ इंदिया मुझे मुस्तफा से दाढ़ी गरी गुजर दिया ईमान वारो कड़ियो संभड़ में हुजे उनके उते तकलीफ पहुंच दिया मुझे मुस्तफा करीम ते गुंबज़ खज़रा में गरी गुजर दिया बुधा दमो जो मुस्तफा पाजे गुलामन जो दाहू तकलीफ दिसी बुधी रहो आहे अजीजा ने मन आशिकन के छेड़न महबूब त महबूबा पर खुदा तो जाने कामिल मुर्शिद के भी कदह आज़माए दिस महबूब त महबूबा पर महबूब जे गुलामन के कदह आज़माए दिस महबूबन जे आशिकन के कदह आज़माए दिस केडी मल मुश्किल जे टाइम ते पांजे कामिल पीर दे तवज्जो करे कामिल पीर सा अंदर जो अंदर में गालाए दिस दिस त महबूब मुर्शिद तो सा किया तो मेहरबानी फरमाए मुझा दोस्त अजीज गाल सजी यकीन जिया गाल सजी हकीकत जिया गाल सजी सोचण जिया
तुम मुझा दोस्त अजीज अज जी है महफिल इन जुल्फकार उर्फ पप्पू साखानी चांडे पांजे बचड़न अहमद ऐं मोहम्मद हनीफ जे तोहर जे टाइम ते पांजे बचड़न जे खुशी में मुझे मुस्तफा जे मीलाद जी जिक्र जी खुदा जे जिक्र जी महफिल सजाइया अज त तोखे कुरान खां पुछी दियां त ये महफिल नसीब कंहिंखे थींदी ही महफिल केर सजराइंदो आ याद रखी छजा मुझा मिठा अदा निज कुरान तोखे बुधंदो निज कुरान ए सजन साईं जो फकीर तोखे निज कुरान पढ़ी बुधाए तोखे बुधाइंदो कुरान मां सदण वारा सभई लेकिन रब छा तो चवे कंहिंजे सदण ते वञे इहो भी तोखे बुधाइंदो कुरान मां पर हिकड़ो दफ़ो दिल जे इश्क सां मुझे महबूब ते दुरूद पढ़दो मुंहिंजी दिल ठरे सल्लल्लाहु अदा मूवी वारा निदा तो करी छा भर सभनी के दोस्तन जो दुरूद पर सल्लल्लाहु अलैहि या अतरा खड़ी पढ़ो या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हर गाल रब जे कुरान मां बुधाइंदो मैं तोखे हथड़ा खणायम बुध इहो रब जे कुरान मां त तोखे हथड़ा सजण साईं जे गुलाम छो खणाया मता को सुभाणे इए तोखे चवे त हथड़ा खणी पे सलात पढ़ाए बुध रब जो कुरान तो पढ़ा अलियौम नख्तिमु अला अफवाहिहिम वतुकल्लिमुना अयदीहिम वतशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून छा पढ़ जवाब दे अल्लाह जो कुरान अल्लाह जे कुरान छा फरमायो जदे कयामत जो दिहाड़ो थींदो जुबान जे मथा मोहर लगाई वेंदी तुझी जुबान खामोश हूंदी जुबान सा ॻाल्हाए को न सघंदे मुझे रब करीम फरमायो तुझे जिस्म जे उज़वन के इजाजत मिलदी ओहे तुझा उज़वा ॻाल्हाईंदा पैर बि ॻाल्हाईंदा हथ बि ॻाल्हाईंदा अखियूं बि ॻाल्हाईंदियूं कन बि ॻाल्हाईंदा त मुझा मौला ओ मुझा मौला तुझा हथड़ा चौदा मुझा मौला गोट कड़ियो संभल जे अंदर असा के मथे करे न तुझे माने तुझे महबूब ते दुरूद पढ़ियो तुझा हथड़ा गवाही दीदा तुझो बेड़ो पार थी वेंदो छो त याद रखो दोस्त हदीस पाक में इंदो आ जदे कयामत जो दिहाड़ो थींदो जे शख्स अल्लाह जे खौफ में हिकड़ो गोढ़ो पूरो को नगाड़ियो हुंदो अल्लाह जे खौफ में अल्लाह जे इश्क में मदीने वाले यार जे प्यार में अखड़ी रुगी आली थी हुंदी सजी अख आली कान थी सजो गोढ़ो अख मां को न गिरियो पिंपिण जो हिकड़ो वार रुगी आलो थियो जदे कयामत जो दिहाड़ो थींदो हुक्म थींदो मुझे रब्बे जुल जलाल जो कहजो गाला गाला कहजो हुक्म थींदो रब्बे जुल जलाल जो हुक्म थींदो त इन अख जे वारन मां हिकड़ो वारा जेको मां अल्लाह जे इश्क में खौफ में आलो थियो हो इन जे मथा जहन्नम जी बाहि हराम ओ अख जो वार चवंदो मौला मां अकेलो नया मां त सजी पिंपड़ीअ में मौजूद
अल्लाह जो हुक्म थींदो सजी पिंपड़ीअ खे आज़ाद कयम पिंपड़ी चवंदी मौला मां अलग ना आहियां मां हिन अख सां मिलियल आहियां रब चवंदो इन अख जे मथां जहन्नम जी बाहि हराम अख चवंदी मौला मां चेहरे में मौजूद हां रब फरमाईंदो चेहरे खे आज़ादी ॾेई छॾियम चेहरो चवंदो मौला मां वजूद में हां रब फरमाईंदो वजूद खे जहन्नम खां आज़ाद करे छॾियम जेकर अख जे पिंपड़ीअ जो हिकिड़ो वार अल्लाह जे खौफ में रोंदो आ उन जे सदके में मुझो अल्लाह सजे जिस्म खे माफ़ करे छॾींदो आ मुझे मुस्तफा ते हथड़ा खणी दुरूद पढ़ण वारा ये तुझा हथड़ा गवाही ॾींदा मुझो खुदा महबूब जे दुरूद जे सदके तोखे माफ़ करे छॾींदो गाल समझ में आई त हथड़ा छो खई गाल समझ में आई हाने तवज्जो कर खास करे मैं जुल्फकार उर्फ पप्पू साखानी चांडिया तू मता ये समझी त महबूब जो मिलाद कयो आ मुखे मिलंदो छा अच त मां तोखे बुधाया जेको मुझे मुस्तफा सा प्यार कंदो वा मुझो मुस्तफा उनखे छा दींदो आ बुधाए दिल खोले बुधाए मदीने पाक जी गलिया केड़ी गलिया गाला वरी गाला इन मदीने जो जिक्र थे आशिक झूमे न या गाल तीन सुभान अल्लाह है मदीने शहर दे खुदा गवारे के मदीने वजणो हाय मदीने शहर दे खुदा गवारे दिसी पाक रोज़ो अचा उठारे हाय मदीने शहर दे खुदा गवारे दिसी पाक रोज़ो अचा उठारे चो दिसी पाक रोज़ो अचा उठारे तैयारी है मदे जी मदीने खुरो तो तते खुदा ने हयाती घुरो तते खुदा ने हयाती वठी मां में ओ डाला वन्या घर जभाती वन्या घर जभाती जेके गाल वणे थी गद चवे है घुरो तते खुदा ने हयाती वठी मां पे ओ डाला वन्या घर जभाती वन्या घर जभाती है अचा घर पुनल जो अचा घर सजण जो बचन खे दिखारे अचा घर सजण जो जीजल अमड़ खे दिखारे जो अचा घर पुनल जो कुराड़े बाबे खे दिखारे इसी पाक रोज़ो अचा उठारे मदीने शहर दे खुदा गवारे इसी पाक रोज़ो अचा उठारे हाय खुदा
खुदावंद मूंखे उॾारे पखियुनि सां ॾिसां देस दिल बर जो हिननि मां अखियुनि सां हिननि मां अखियुनि सां छो त रातिया ॾींहं दिल थी मदीनो पुकारे है रातिया ॾींहं दिल पई मदीनो पुकारे अचा रोज़ पाक सुहिणो जो अमड़ खे ॾेखारे अचा गुंबज़े ख़ज़रा जो बचड़नि खे ॾेखारे बस सजी रात न तो पढ़ा टाइम थोरो आ कंहिंजी गाल पे कयम जो मदीने पाक जी किथों जी गाल पे कयम मदीने पाक जी गाल पे कयम ओ मुझा दोस्त मदीने जे गाल ते तवज्जो कजा ग़ज़वे खंदक जो मौक़ो आ कहिड़ो मौक़ो आ ग़ज़वत छाखे चइबो आहे जंग खे चइबो आहे लेकिन ग़ज़वा उन जंग खे चइबो आहे जंहिंमें आमिना जो लालो ख़ुद शरीक हूंदो खंदक खाही खे चइबो आहे अॼुकल्ह 50 माण्हू गॾजनि था वाटर जी खाटी बि नथी खजे मदीनो ख़ुदा तव्हां सभिनी खे ॾिसण नसीब करे जबलनि वारो शहर आहे अॼु उहा घड़ी आई आहे मुंहिंजे करीम आका जे दरबार में सहाबा कंहिं जवाब ॾे गाला गाला कहे सहाबी कंहिंखे चइबो आहे जेको हिननि अखियुनि सां मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार कंदो आहे ईमान जे हालत में ईमान जे सूरत में मुझे महबूब जो दीदार कंदो आहे अज़ीज़ान मन सहाबा तजवीज़ ॾिनी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मन ॾाढो मज़बूत आहे दुश्मन खे रोकण जे लाइ मदीने जे ॿाहिरां वॾी खट खोट जे छा कजे गाला गाला छा कजे हाणे ईमानदारी सां ॿुधाइजा सभु को ॿिए ॾे टे ॾे मुर्गी थो पियो खाए जेकॾहिं न ॻोठ जो अॻवान चवे त बा सुभाणे वाटर पटणो आहे त कंहिंखे मथे में सूर थींदो कंहिंखे बुखार थींदो कंहिंखे चेल में सूर को सभु उज़र को निकिरंदो छो कोई न निकिरंदो लेकिन क़ुर्बान वञा मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे मथां कुर्बान वञा मुझे महबूब जे सहाबा जे मथां मुझे आका करीम खे तजवीज़ वई ऐलान थी वयो मुझा दोस्त किरेनो को न हुयो वडियो ड्रिल मशीन को न हुयो सहाबा के हुक्म थी वियो खड खोटणिया हिकड़े फुट जी न बिन फुटन जी न 20-25 फुट लंबी मोकर में ऐं महलन में लंबी करनिया सहाबा के फिक्र नाहे बचड़ा छडे घरड़ा छडे मुझे मुस्तफा जे हिकड़े हुक्म ते लबैक चई निकली आया खाही खोटण में लगी विया छाखे पिया खोटरी जो जबल छाखे पिया खोटरी जबल खे हाणे तोखां तो पुछां इंसान हुया या मलाइक हुया जवाब दे गाला गाला हा मुझा यार इंसान हुया पो तो पाजे पाण खां सवाल कर 1400 साल अॻु में किरेनो हुयो या न चौको न हुयो तेज में तेज हथियार केड़ा चाकू हुंदा भाला हुंदा लोह जा टुकड़ा हुंदा उनने लोह जे टुकड़न सा हिन हथड़न सा खाही खोटी वई जबल के डारियो वयो 22 फुट लंबी मैलन में डिगी खोटी कहे खोटी जो सहाबा खोटी बिहार मां पुछण तो चाहा उन सहाबा जे हथन में इहा ताकत कह दी हिकड़े ॾींहं जो मामलो न हो बिन ॾींहनि जो मामलो न हो सहाबा पेट के पत्थर बधी करे कम कयो कुकड़ खाई पो को न कयो बकर खाई
को न कयो सखड़े पेट ते बिन बिन बीहन जा बुखारा कोडर वहाए रहा हन चपल टोड़े रहा हन उनन के भूख असर छो न कयो चो चो कुरान मां जवाब दिया चो त ई तव्हां के जवाब दई छडिया काथों जवाब दिया जवाब जे चो त कुरान मां जवाब दिया त कुरान मां जवाब पहिरी बुध जेडी मल मिस्र जे बाजार में केड़ी बाजार में मिस्र जे बाजार में सुलेखा जे मथा सहेद चयो ओ सुलेखा एडी न सोहणिया खानदानी छोकरिया एकड़े माण्हू जे करे याने यूसुफ जे करे पंहिंजे पाण के हेडो बदनाम कयो थई छा ॾिठो थई यूसुफ में सुलेखा निहारे चयो लतीफ सर मलाइका या हबीबल्लाह चाराई पासा भरपूर यार हेडो वारो जो हिसाब रहलो दे जा इनने के में फेरड़ो दे बा हेडे तवज्जो कयो मुंजा दोस्त यूसुफ अलैहिस्सलाम जा ताना जुलेखा के कह देना जो पांचे सहेल ने जवाब दियो कह देना सहेल ने ताना मेहना ओ जुलेखा छा थी वयो थई एकड़े यूसुफ लापा जो केड़ो हाल करे छडियो थई जुलेखा जवाब दिनो सचल सुने लतीफ साईं जे बोली में बुधाई या पंहिंजे बोली में बुधाई जवाब दे कह जी बोली में लतीफ सुने जे बोली में लतीफ सुनो जुलेखा जी तर्जुमानी करे चवे तो साहड़ मुंजो सर्दियों साहड़ मुंजो सर्दियों जे दिसो मिड़ोई सुख सांस में कानका मड़ी दे मुखा अगे घिड़ो सभई घड़ा खड़ी जुलेखा जी तर्जुमानी कदे सुने लतीफ जे जे मुझे महबूब के मुझे अखिल सादिसी ता खबर ए अल्लाह वारन जा गुलाम मुर्शिद के सामने सी चरन वांग नचनान पो माण्हू खिलंदा हन खिलण वारा तो उनखे दिसी खिली रहियो आ नचण वारो पंहिंजे यार जे दीदार में मौज करे रहियो आ या उनखे खबर आ तुंजी पंहिंजी कैफियत आ उनजी पंहिंजी कैफियत मोटा थो लेकिन अग में मुंहिंजा दोस्त अजीज माना ॻाल्हि खे वधाईंदो हला त यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ जुलेखा मिस्र जे माइन खे चयो त जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि अचो गॾु थियो त तव्हां खे ॾेखारियां त मूंखे दीवानो कहिड़ी शइ कयो औरतूं गॾु थी वयूं कतार में बिहारे छजे सूफ आडो रखी छजे थालन में कातियों छुरियों आडो रखी छजे सभिनी खे चिंगाल बुधो हाने जेडी मल मां तव्हां के इजाजत दिया त पो सूफ खणी खाइण कटे खाइण शुरू कजो एडा सुने यूसुफ के थी चवे ओ मुंजा सोहणा ओ मुखे दीवानो करण वारा अज पांजे चेहरे ता निकाब हटा सिंधी में चवा ओ घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण ओ घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण यूसुफ के चयो जुलेखा ओ मुंजा सोहणा अज चेहरे जे मथा निकाब हटा चहे झलक मुखे दीवानो कयो अज
अज मुझे सर्द निखे ओ आ झलक देखार ओडा यूसुफ अलैहिस्सलाम अचे तो जुलेखा ऐलान थी करे ओ मुझो सर्दियों देर न कयो उतो सूफ कटे खाइण शुरू कयो सर्दन जी निगाह यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे ते लगी पईया हथन में सबनी के सूफ कातियूं वहाण शुरू कयो त सूफ कटे खाओ सूफ कट जी वया हथ कट जी वया खबर ही कान पई छो त अख अख साड़ जी वया हिकड़े मिनट ला जवाब दे हिकड़े मिनट ला जवाब दे औरत के खुदा केतरो नाजुक बनायो थोड़ो थी दो कंदिया या न जवाब दे गाल कर जवाब दे थोड़ो थी दो औरत के तकलीफ दाह कदिया अजो आहन त मिस्र जो औरतों हथन में सूफ हन थोड़ो तवज्जो त कर सूफ कटिया मिस्र जे औरतों डिठो यूसुफ अलैहिस्सलाम के अल्लाह जी ज़ात उन गाल के बयान करे तो कुरान करीम में वक़तअना ऐदियहुम वक़ुलना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम मुझे सुने करीम रब कुरान करीम में बयान फरमायो बाद में तो बुधाई त छाजेला लेकिन पहली गाल के पूरो कया सर सर सहेल निहारी वयो अख कह में जो यूसुफ में गाला अख कह में गाला गाला अख कह में यूसुफ अलैहिस्सलाम में हथ वठी जी वया और तुरजा खबर ही कान पई गज़वे खंदक जे अंदर हथ छा में जो जबल के टाका में अख छा में जो महबूब मुस्तफा में मिस्र जे अंदर हथन सूफ कटे रहे तस्वीर अखिन जियादो यूसुफ अलैहिस्सलाम हथ वठी जी वया औरत जा खबर ही कान पईया हो मिस्र जी बाज़ारा ही मदीने जी बाज़ारा जो त हुस्न यूसुफ मथा ही खिड़ी अदा शैदा जुलेखा थी हुस्न यूसुफ मथा ही खिड़ी अदा शैदा जुलेखा थी पर करोड़े थया जंहिंजा आशिक उहो मुंहिंजो मुस्तफा आहे यूसुफ अलैहिस्सलाम के निहारी दे औरत न हथ वठे छड़िया केर औरत हुयो जो काफिरानी हुयो जवाब दियो केर हुयो काफिरानी हुयो लेकिन यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे दे निहारे हथ वठी जी वया उन महल चयो वकुलना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा ऐ जुलेखा हे इंसान नथो थी सके हे बशर नथो थी सके छो त बशर जे चेहरे में एतरो नूर को न दोआ इन हाज़ा इल्ला मलकुन करीम काफर औरतन भी यूसुफ के बशर को न चयो ही का नूरानी मखलूका यूसुफ अलैहिस्सलाम त हसीना पर मुझे मुस्तफा जेड़ो रब न की पैदा कयो वन की कयामत ताईं वरी कंदो मुझे सुने मुस्तफा करीम जे हुस्न जो अंदाजो लगा गर्मी ॾाढी अमा गाल के मुकाया गाल हेतरी भी कान चुरिया तमा अर्ज पे कयो मुझे महबूब जे चेहरे दे निहारींदा वया हथ हलाईंदा वया जबल पाणी टुटदा वया
हथ हलाइंदा वया सहाबी जबल टुटदा वया छो सहाबी जी निगाह मुस्तफा ते ऐ मुझे मुस्तफा जी निगाह पंहिंजे सहाबी ते ऐ वरी मुझे रब जे प्यार जी निगाह महबूब ते भी त गुलाम ते अजीज़ान मन जरा तवज्जह कजा ओ मुझा मुसलमान भा जरा तवज्जह कजा सहाबा एडी वली खंदक खोटरे छली मकसद वारी गाल ते अचा एतरे में हिकड़ो सहाबी आयो कमजोर हुयो महबूबन सजड़ो कयो छो त महबूब मेहरबान नबी हिकड़े दी जो भुखियो सहाबी घणन दी जो गाला घणा ॾींहं जो कम केड़ो पियो करे जबल खे जो खोटरे तोखे नेराने कोदर कान वहंदी आ मुझे मुस्तफा जे गुलामन जो शान ने हबीब जो गुलाम हिकड़े ॾींहं जो बुखारो थोड़ो कमजोर हाल मुझे महबूब सजड़ो कयो ओ फला जी मुझा आका हेडे आ हाणे बस किताबन लिखियो बस जे राय में उन जवान जे दिल में ख्याल आयो अज बियो ॾींहं मूंखे बुखारो हा महबूबन खे अर्ज कया इन दिल में ख्याल कयो मुझे रब पंहिंजे महबूब खे अगे इतला ॾई छॾ हबीबन सलड़ो कयो हेडा आयो महबूबन फरमायो छाजे करे तवा जो हाल हीनो त पांजी कमीज मथे कई छा खई मथे गाला छा खई मथे कमीज जो मथे खणी त पत्थर हिकड़ो पेट सां बधो पयो हो महबूबन के जुबान सां नची हाल पियो ॾेखारे ॿुधाए त मुस्तफा 24 कलाकनि जो बुखारो हां पत्थर पेट सां बधो पयो मुझे महबूबन करीमन जे प्यार दे ओ बेवफा मुझे करीम आका पांजे सहाबी जो हिकड़ो पत्थर ॾिठो मुझे महबूब पांजो जुबो मुबारक मथे खयो त पत्थर पेट सां बधा पिया गोट कड़ियो संभड़ में मुझे महबूब जो मीलाद करे घुट में वेहण वारा ये हितों जो पघर ऐं घुट तोखे कब्र वारी घुट खां इंशाअल्लाह आजाद कराई अजीज़ान मन तवज्जो से बुझजा मुझे मुस्तफा करीम पांजे गुलाम के जदे पांजा पत्थर देखारिया उन का पांजी भूख विसरी वई उन बन टियों सहाबी मौजूद केड़ो हुयो जो हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह नालो याद कर नालो हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह मदीने तैयबा जी सरजमीना गज़वा खंदक जो मौके वा जने हिकड़े सहाबी जे पेट ते हिकड़ो पत्थर मुझे महबूब जे पेट ते ब पत्थर जने सोहणे जाबिर बिन अब्दुल्लाह ॾिठो सिधो घर आयो काॾे आयो गाला जागो था घर आयो घर वारी के जी हकीकत बुधाई तज मुझे महबूब जे पेट के ब पत्थर याने बिन नीहन का मुझे मुस्तफा खाधो को न खाधो हिकड़े सहाबी जे पेट के हिकड़ो पत्थर उन भी खाधो को न खाधो हाने घर में केड़ी शय आ छले दियो ने के तू पाण पघरियो पियो एडा मच एडा पखे पघिर जियो नौ एडा तवज्जो आहे मौजाना हाय छाजे करे मौजा हाँ दा छाजे करे मौजा हाँ ये रखी से खाली न मोड़ियो खाली न मोड़ी खाली न मोड़ी तैबा दे सैया खाली
जग छड़ के सारा तेरे दर जो आया कोई खाली नवी दो इंशाअल्लाह ताला रुकी झोली पांजी फैलाए वे अजे इश्क जूं गालियूं ॿुध फकीरन सां पलो पयो थे ख़बर पई त हा अल्लाह वारन जा गुलाम सजण साईं जा नौकर अज भी मौजूद मुझा दोस्त अजीज हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह घर आयो कादे आयो गाला कादे आयो घर वारी के हाल कई तमा पांजे महबूब जे पाक जिस्म मुबारक सा पत्थर दिसी आयो महबूब जो हिकड़ो सहाबी हिकड़ो पत्थर बधो पेवा को भुख खाही खोटे रहयो जबल के खोटे रहयो ज़ाल के तो चवे ए खबर केड़ी सलाह सुभान अल्लाह चई गाल बुध घर वारी सा सलाह करण जो हुजूर जे सहाबा जी सुन्नता गाला गाला बरोच की न कजाए घर वारी सा सलाह करण मुझे मुस्तफा करीम जे सहाबा जी सुन्नता याद रखी छल जा ज़ाल ऐं मुड़स हिकड़ी गाडी जा बवी लहन हिकड़ो पंचर थियो त गाडी कान हलदी याद रखी छल जा इन गाडी के सलामत हलाणो थई त बिनी टायरन के गड्डो खली हलणो जदे भी मुझे मुर्शिद जे दरबार ते दे मुझे मुर्शिद जो पैगाम त पांजे बचन सा भलो हलो मुझे मुस्तफा जो फरमाना हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह मुझे मुस्तफा करीम जो सहाबिया घरवारी के तो चवे ओ अल्लाह जी बानी हे राज दिसी आयो घरवारी जो जवाब बुध लतीफ सरकार ताहां कई जे तो भली जायो मायरू भली जायो मायरू अल्लाह महशर जे मैदान में तनीदा जमिल बाकी बेने बेचार त ओ जागाई अजाया कया हर अमड़ पांजो बच्चो जणी दिया दुख दिसंदिया सूर दिसंदिया पर सोने हाजी बख्शल अली सोढर जेड़ा बचड़ा हर मकान जणी दिया सोने खलीफे से अब्दुल मजीद जेड़ा बचड़ा हरमा मकान जणी दिया जेके पाण भी अल्लाह वारा जा गुलाम सजी जिंदगी दीन जी तबलीग कयो मुजा दोस्त अजीज दुआ कर अल्लाह तुझे साजे बचड़न के भी उनन वांगे अल्लाह वारन जो आशिक बनाए अजीज ने मन ज़ाल चयो ए मुजा घोट जाबिर फिक्र न कर ज़ाल छा चयो फिक्र घर में छाए चवे थी कुछ जव मौजूद हन बकरी जो नंढड़ो बचड़ो मौजूदा पो छेलो आया छेलड़िया मानी घणन माण्हुनि जी थींदी चवे थी मानी थींदी 15 माण्हुनि जी घणन जी गाला वरी गाला कड़ियो संबड़ वारा ये तुझी मूवी अलाए किथे विंदी इने करे गाला त माण्हुनि के खबर पवे त कड़ियो संबड़ वारा दीवाना महबूब जा घुट में भी इश्क में बुधाऊं इने करे तो हर मूवी यार मुखे छे मुखे दुनिया सुनाने इन आशिकन के भर त यूट्यूब ते जने पहुंचे त दिसंदा फलाणो दीवानो बि वेठो आवाज मुझो तस्वीरूं संगत जूं भर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह आवाज अब सरदार त नाहे ने दो तवज्जो कयो अजीज़ान मन ज़ाल चयो घणन माण्हुनि जी मेहमानी करे सघूं था गालायो
15 माण्हुनि जी होॾा खाही खोटण महल घणा सहाबी मौजूद जो 1500 गाला गाला घणा मौजूद हन 1500 मुझे मुस्तफा जा गुलाम हथड़न सा जबलन खे टाके रहिया हन महबूब जो दीदार हली रहियो आ जी मुझा मुर्शिद करीम पीर मिठा जे फैज़ खे विराईंदे चवदान हथ कार दे हुजे दिल पंहिंजे यार दे हुजे हथ कादे हुजे गाला गाला कादे हुजे ऐं यार दे छा हुजे गाला गाला छा हुजे दिल दिल पंहिंजे यार दे हुजे छो जो पीर मिठा जेड़े जवान तहां करे छा चयो ओ लाए दिल पर दिल विच तेरे तेरे देखण दे विच फेरे तेरे देखण दे विच फेरे लाए दिल पर दिल विच चई त चवा चई त गाल कया ओ लाए दिल पर दिल विच तेरे जो तेरे देखण दे विच फेरे तेरे देखण दे विच फेरे लाए दिल पर दिल विच तेरे मुझे पीर मिठा जी बोली पूरी कदुस तकरीर थोड़ी रह जी वेंदी टाइम पूरो थियो थोड़ो वधन दियो ज़ाल चयो 15 माण्हुनि जी मानी पर ऐ जाबिर जीउ कया मुझे महबूबन खे कन्न में दावत ॾिजां छा में दावत ॾिजां आस्ते दावत ॾिजां छो त 1500 सहाबी मुझे मुस्तफा जा दीवाना बुखारा हन के 2 ॾींहनि जा के हिकड़े ॾींहं जा के 8 कलाकनि जा कन्न में महबूबन खे दावत ॾिजां त महबूब 15 माण्हुनि जी मेहमानी जाबिर कई आ मुझा मुस्तफा कबूल पवे जाबिर कन्न में अचे मुझे मुस्तफा के दावत ॾिनी जाबिर दावत दई पस कई मुझे मुस्तफा करीम पांजा नूरानी नेण मथे करे गौर सां ॿुध नूरानी नेण मथे करे 1500 सहाबा के फरमायो ओ मुझे करीम रब जा बानो अज मां मुस्तफा जे दीवाने जाबिर दावत कया उन दावत में तवा सबनी के खाधे जी दावत 1500 सहाबा के हुजूर ऐलान फरमायो मुझे आका करीम ऐलान फरमायो जाबिर हैरान रह जी वयो घर में ताकत 15 माण्हुनि जी महबूब 1500 जी दावत कई आस्ते निकरी आयो ज़ाल खे जी अज गाल वडी थी वई आ ज़ाल चयो छा है सोहणे जे दर तां त रोंदो बि खिलंदो मोटंदो आ छा महबूबन दावत कबूल न कई जी दावत कबूल थी महबूबन के कन्न में अर्ज कयम पर महबूबन 1500 सहाबा के दावत ॾिनी तवज्जो कजा ज़ाल खुदा अहिड़ियूं नसीब करे ज़ाल मुर्गी चवे थी ओ जाबिर तू परेशान छो थी तोखे खिलण घुर्जे तुझी मुझी दावत महबूब खे 14 माण्हुनि खे आ बाकी 1500 सहाबा के नकी तुझी दावत नकी मुझी दावत उन्हनि खे दावत ॾियण वारो आमिन जो लाला त इंतजाम वो पाण करे छॾींदो इहो कहे चयो जो ज़ाल गाला गाला कहे चयो ज़ाल सा मशवरे करण में बरकत जाबिर जी हे दिल थी वई देर कान कई बकरी जो बचड़ो न कोई छलियो आ ओडा बकरी जो बचड़ो न कुठो आ मुजा दोस्त अजीज खाधो तैयार थी वयो गाल तमाम वडी आ टाइम थोड़ो आ मां शार्ट करे चवा ओडा महबूब जा सहाबी अचण जी तैयारी पे था कन एडा जाबिर जेला तमा गाल बुधिया मां मुख्तसर कया जाबिर जा पुटड़ा भी
मौजूद हन अज़ीज़ान मन उन्हनि जो ॾिठो बकरे खे कुहंदे उन्हनि नंढड़नि भाइरुनि बि हिक ॿिए खे सॾड़ो करे ईअं ई करे छॾियो जीअं अबे कयो हाणे हिकिड़े बिन टला निहार मुझे मुस्तफा फरमायो जाबिर खे जाबिर जी आका खाधो तयार हा मुझा आका जाबिर जी मुझा आका जाबिर जी मुझा आका खाधो रख जा पर ढकणो न लाहे जा खाधो रख जा पर गला गला पर ढकणो न लाहे जा सुने जाबिर हा मुझा आका जेडी मल घरड़े में आयो आ हिकड़े मिनट जे ला गौर कर जदे खबर पई त मुझे बिन बचड़न हिया करे छड़ियो आ हिकड़े भा बे भा के हिया ज़बह करे छड़ियो आ मां तोखां तो पुछा बिन बचड़न जा ज़बह थियल जिस्म भी मौजूद हुजन मां ऐं पीउ जे अखिन में लुड़क भी न अचे मता मुझो मुस्तफा दुखारो थी वञे हुजूर जे सहाबा ते आंगुरियूं खणण वारा हुजूर जे सहाबा जो शान तने मुझे महबूब जे सहाबा जो कुर्बानियों तने पो तू ची चखण मुझे महबूब जे गुलामन जे मथा अज़ीज़ान मन ओहा अमड़ मानी भी पचाए रही आ अबो तैयारी भी करे रहियो आ बच्चड़न जो हाल भी आडो आ जरा गौर कर कुछ किताबन इन गाल जे अध गाल जो इनकार कयो आ मगर असा जे पिरेली मसलक सुन्नी आलमन इकरार कयो आ इन कने का गाल कया अज़ीज़ान मन तवज्जो से बुध जा महबूब आया जाबिर खाधो आंदो मुझे मुस्तफा करीम पाण को न खाधो 1500 सहाबा के पहरे हुजूर खारायो कह खारायो गला कह खारायो मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जात गुलामन के खारायो पाण को न खाधो जाबिर जी की टूटी रखियो केड़ी ते जेके हड्डियूं थींदियूं वञन गद कंदो वञ जा छा गद कजा गाला छा गद कजा 15 माण्हुनि जी मानी 1500 सहाबा खाई थियो 1500 सहाबा वया मुझे मुस्तफा करीम फरमायो जाबिर जी आका हड्डियूं गंड कयूं थई हा मुझा आका हेडो रख जी वयूं आका मानी खाओ हुजूर फरमायो जाबिर तुझा बचड़ा काथे है बच्चड़न के सडड़ो कर मां मुस्तफा उनन सा गड्डो खाइण तो चाहिया मुझा दोस्त अजीज जाबिर जवाब दिनो आका मुझा बच्चड़ा निंद्र में पया छा में पया साहबिया कूड़ त नथो वणी सके ना महबूब मुझे बच्चड़ा मुझा निंद्र में पया हन हुजूर फरमायो जाबिर उनन के उथारे अचण जो जुमलो ॿुधणो अखिन मां लुड़क लड़ी आया या रसूल अल्लाह एड़ी निंद्र सुता पया हन जो जाबिर के उथारण जी ताकत ई कान्हे का हबीबन करीमन आवाज दिनो जाबिर जे बच्चड़न के हिक रवायत मुताबिक बई बच्चड़ा अचे वया लेकिन किन बच्चड़न जे अचण ते कुछ इत्तिफाका कुछ इख्तिलाफा लेकिन इन गाल ते इत्तिफाक तमाम उलमा जो मौजूदा त महबूबन जे के बकरी जे बच्चड़े जो हड्डियों गड करायो हुजूरन नगर खाई बस कयो पाण इशारो दिनो त हड्डिन मां बकरी जो बच्चड़ो आवाज करे हलन शुरू कयो हुजूर फरमायो जाबिर जी मुझा आका हे तुझे जवन जो अटो भी पांजो खण हे तुझे बकरी जो बच्चड़ो भी पांजो सलामत खण तुझी दावत भी कबूला अज खुदा ऐं मुस्तफा भी तोखां राज़ी थी वया बस मां इते रुके एतरो चवंदो त जेको मुझो महबूब मुस्तफा बकरी जे बच्चड़े जा टुकड़ा टुकड़ा थियल हड्डिन के गड करे जिंदा करे सके तो अल्लाह जे हुक्म सा ओ जाबिर जा बच्चड़ा नथो करे सके जवाब
न तो करे सके जवाब दे पो जेको महबूब मुअल बकरी जा बचड़ा जिंदा करे सके तो वो गोठ कड़ियो संबड़ में जुल्फकार उर्फ पप्पू खासानी साखानी चांडे जी ये दावत कबूल न तो करे सके जो मर्जी जो मालिका अजीज काल तमाम लंबी थी वई मोटी तो चालत ये रात अलाए केतरी हली दी ता के पखर लगा पया हल डाल अञा छिड़ी काने का जो त मुनो कलाक लगी ता के ठाहण में मुखे लगी मुने कलाक में था ठयो हाने मां थक जी पियो लेकिन अजीज दोस्तों अल्लाह जे जात बाबरकात जा बांधड़ो मुझे करीम रब जा दीवानो गाल बुदो अल्लाह कुरान करीम में फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना बेशक मुझे महबूब जे जिंदगी में मुझे महबूब मुस्तफा जे शरीयत में मुझा दोस्त अजीज दुरूद पढ़ते न जी तक कटा दुरूद पढ़ो जंग में जीतन में तकरीर कर जिहाद को घट करने का सट को भला मारे चली सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह फरमाए मुझे महबूब जी जिंदगी अमल जो बेहतरीन नमूनो छा जो नमूनो जिंदगी गुजारण जो बेहतरीन नमूनो कहजेला लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर उन्हन जेला जन के खबरात साके अल्लाह जियालो हाजिर थियणो कयामत जे मथा यकीन त कयामत थींदी अल्लाह जानो जवाब देणो आ जेके इहो डप होंदो ओ चोदो बचड़न जे खुशी में जे राग कराइंदुस शराब हलंदो फायरिंग हलंदी कार गंद थींदो खुदा त मुखों पुछंदो त तो करायो को मां केड़ो जवाब दींदुस ओ जेको न इन इया का डिजंदो ओ चोदो छो न मां अल्लाह जे कुरान जी महफिल कराए अहमद इमाम हनीफा के दोहराए तो मुझो खुदा राजी थे मुझो मदीने जो घोट भी राजी थी यकीनन हे मैं जुल्फकार हिकड़े जी कोशिश न होंदी उन जे भाइरन जी होंदी उन जे घर वारन जी होंदी उन जे गोठ वारन जी होंदी मुजा दोस्त अजीज अल्लाह फरमायो व ज़करल्लाह कसीरा एड़ी महफिलूं ओहे सजैदा जन जो दिलियूं अल्लाह जो घणे घणो जिक्र करण वारी जिक्र वारन खां सवा इन जी जाय नाहे खुदा ही महफिलूं उनन के नसीब कंदो आ सजाइण जेके ज़ाकिर बाना हूंदा हन जेके जिक्र वारा हूंदा हन शहरी माण्हू आन जी तका हाणे काल जी घणी छा माबे अजीज दोस्तों त मोजा दोस्त अजीज अल्लाह जे कुरान के खोड दिल ते चवे पई रुगी मां रब जो कुरान पढ़ी वरी तोखे बुधाया पर याद रखी छॾ अल्लाह जो खौफ उनन जे दिल में पैदा थींदो आ जेके अल्लाह जे खौफ वारन बानन सां प्यार करे जिंदगी गॾु गुज़ारी तवज्जो थई हिकड़ी आयत पढ़ी पोइ मां तोखे छॾियां तवज्जो आहे बुधण जे लाइ तैयार आहियो जिन जो घुट न हुजे हां अल्लाह से भलाई कंदो हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती जवाब ॾिजा मूंखे अल्लाह जे दरबार में अंबिया खां बाद कंहिं खां बाद वरी ॻाल्हि अंबिया का बाद खुदा दुनिया में इज्जत वारो कंखे बनायो आ जवाब महबूब तो नबियन जो सरदार अंबिया का बाद हर नबी जे अल्लाह औलाद के उन जे सहाबा के अल्लाह इज्जत वारो बनायो आया न वलियन गौसन कुतबन का वधीक मकाम कंजो आ जो सहाबा जो वाला कंजो आ जो वरी जो कंजो आ हुजूर जे सहाबा जो
मुझे आका करीम जा सहाबी केर गाल है सही छा कया मां तहा के गरम गरम मुखे वरी जीत गरम करे दा घणा घणा जी आ नाणे मुझे नबी पाक अलैहि सलातो सलाम जा सहाबी जदे मक्के पाक जे सरजमीन ते मुशरिकीन मक्का कुफारे मक्का हुजूर नबी करीम अलैहि सलातो सलाम जे आशिकन जे मथा जुल्मन जा पहाड़ केराए छड्या तरह तरह तकलीफूं दिनियो मुझे आका करीम अलैहि सलातो सलाम के अल्लाह जे हिजरत जो हुकुम थियो अल्लाह जे हुकुम ते महबूब ने हिजरत फरमाइया महबूब ने हिजरत फरमाइया कुछ सहाबा हिजरत फरमाइया कोई तेजे के मक्के में सहाबी रह गया उनन जे मथा जुल्मन जा पहाड़ किरी पया जदे वक्त में सहाबा जे मथा मुशरिकीन मक्का कुफार मक्का जुल्मन जा पहाड़ केराया उन सहाबा अल्लाह का दुआ घुरी कह का दुआ घुरी बुधा बुधा के खा दुआ घुरी अल्लाह का दुआ घुरी कुरान बुध त सहाबा खुदा का दुआ केड़ी घुरी वजअलना मिन लदुन कवलिया वजअलना मिन लदुन नसीरा हुजूर जे सहाबा जी दुआ कह जी हुजूर जे सहाबा जी दुआ अल्लाह का घुरन था ओ मुझा करीम रब पंहिंजे तरफ खां असां जे मथा मुशरिकीन मक्का जुल्म कया हन कुफारे मक्का जुल्म कया हन मौला पंहिंजे तरफ खां असां जे लाको मददगार मोकिल असां जे लाको मददगार मोकिल वलिया असां जे लाको वली मोकिल मददगार मोकिल कुरान के आडो रखी जवाब दे हुजूर जा सहाबी दुआ घुरन रब कुरान में उनन जे दुआ के मुजा दोस्त अजीज कुरान जे सूरत में नाज़िल तो फरमाए वली जे मददगार जे ला दुआ हुजूर जे सहाबा घुरिया हुजूर जे सहाबा के खबर अल्लाह ताला साजी गैब मदद फरमाई दो लेकिन कह न कह सूरत में फरमाई दो उन सूरत जे वसीले सा असा जे मथा है पक्के वारन जे अज़ाब मा सा के आफा को मिल दो मा तो खा तो पूछा मा तो खा तो पूछा वली जो मुजा दोस्त अजीज लफ्ज कुरान करीम चयो जे कदे जो 14 सदी में जदे सहाबा जी जात मौजूद ना है तू असा गुनाहगार वली जे तवस्सुल सा अल्लाह का दुआ मौला को कामिल मुर्शिद नसीब कर सके को सुनो मददगार नसीब कर सके को जे मुजो जोदा सजण साईं जेड़ो जवान नसीब में दे त पो बुदा खुशू कंदासी या को न कंदासी थोड़ा आवाज घट कर सादन लफ्ज़न में एकड़े मिनट में एकड़ी गाल तो जवा जोर सा बुध जा अल्लाह जो नबी हजरत मूसा अलैहि सलाम केर गाला केर हजरत मूसा अलैहि सलाम के आवाज घट करी हजरत खिज़र अलैहि सलाम सा मिलन जेला हुकुम कह कह चो अल्लाह जवाब दे कुरान जो आयत पढ़ा गर्मी थी वया गाल पक्की ज़हन में रखो कुरान जी गाल के बुधाया सिंधी में हजरत मूसा अलैहि सलाम के खिज़र अलैहि सलाम सा मिलन जेला हुकुम कह कह चो अल्लाह कहो कहो अल्लाह अल्लाह के खबर का नहीं त खिज़र अलैहि सलाम काथे तो रहे जवाब गालायो खबर का नहीं हेलो मूसा अल्लाह जो कलीम खुदा सा कलाम करण वारो जेको खुदा कलाम करे चवेस तो ए मोजा मूसा मुझे खिज़र सा वनी मिल छाजेला कुछ सिखण जेला इल्म लुदनी सिखण जेला मूसा कलीमुल्लाह कादे वियो जो खिज़र अलैहि सलाम कादे वियो जवाब दे लेकिन मुझे मकसद जी गाल हाने तो कया मोकलियो कहे मोकलियो कहे कलीमुल्लाह के कहंदे मोकलियो पंहिंजे प्यारे बाने दे कहंदे मोकलियो
मुझा दोस्त अजीज जे कदे इत्तेफाक वली जे लफ्ज ते नाहे खिजर अलैहिस्सलाम ला त पो खिजर अलैहिस्सलाम ला इत्तेफाक नबी जे लफ्ज ते भी कोने को बिनी जगह ते इख्तिलाफ मौजूद आ लेकिन हिकड़ी शे क्लियर आ त अल्लाह जो नेक सालिह केरा अल्लाह जो नेक सालिह वो रब हजरत मूसा के इए छो न चयो त फलाणी जगह ते बैठो थे रब छा चयस त ए मुजा मूसा मच्छी मारे तैयार करे गड गौर सां ॿुधजा छा कर मता सुभाणे के जवाब देणो पवे अल्लाह फरमान मुजा सुना मूसा मच्छी तैयार कर मच्छी चेरी वठी करे उनके तैयार करे उनजी भाजी तैयार करे गड खण पो हिन दरिया जे किनारे से हलंदो वञ जहीं भी जगह ते तवज्जो कजा आखिरी गाल तो कई जहीं भी जगह ते इहा मुअल मच्छी तरियल मच्छी रधल मच्छी जेरी थी करे पानी में पाणी वञण शुरू करे अग्या मच्छी वञे पोया तू वञ जा उन मच्छी वारे रस्ते जे पोया वीदे त तोखे लुदनी इल्म से खाण वारो खिजर मां मिलाए छडी खुदा पाजे कलीम खे मच्छी जे वसीले सा तो खिजर मिलाए ये मामूली गाल कने कुरान जी गाल के जे वसीले सा गाला के जे वसीले सा खुदा इल्म लुदनी पाण नता करे सके जवाब दे खुदा के खबर मुझो महबूब इमामुल अंबिया आखिरी नबिया क़यामत ताईं उन जे दीन जी तबलीग उन जा गुलाम वली जे सूरत में कंदा छो न मां अल्लाह अगे ही वसीलो दुनिया के दसे छया छो त दुनिया वाला चवंदा वसीलो जायज कोन्हे को मुझे महबूब जा गुलाम उनन के चवंदा असा त गुनाहगार हूं पर अल्लाह मूसा कलीमुल्लाह के खिजर सा मिलण लाभ मच्छी जो वसीलो दई मिलाए छे मूसा कलीमुल्लाह के मिलाए मुझो रब रहयो खिजर सा वसीलो मच्छी जो हली रहयो त पो गोठ कड़ियो संभड़ वारा जो असा के मदीने वाले यार सा मिलाण ला रब वसीलो सजण सणी जो दई छडियो सीधी सी गाला शक जी गुंजाइश कोन्हे का जेकर अन्या तो के यकीन अचे त बी गाल बुध मथे चढ़ण जेला वसीलो खपंदो किरण जेला वसीलो कोन खपंदो मथे चढ़ण जेला जेतरो घणो मथे वींदे जेकर 5 फुट मथे वींदे त हिकड़ी कुर्सी बुखोड़ा पर जे 20 फुट मथे वने तने खबर डाकण खपे या न खपे जवाब दे खपे पर जेकर 100 फुट मथे वणण तो चाहिए त छा खपे लिफ्ट खपे पर जेकर 30,000 फुट मथे वणण चाहिए त छा खपे जहाज हवाई खपे या न खपे पाण ही वेंदे भला जेकर किरायणो आ तोखे पाजे पाण के पक्को करनो आ ओ 30,000 फुट दऊं त बिना वसीले जे किरण लाभ को वसीलो खपे जवाब दे गाला गाला जवाब दे क्लियर गाल थई दर्जात जे बुलंदी जेला वसीले जी जरूरत होंदी आ दर्जात को टुटण जेला वसीले जी जरूरत कोन होंदी आ जेके परवाज करणो होंदो आ ओ वसीलो तलाश कंदो आ जेके पंहिंजे पाण के केराइणो होंदो आ ओ वसीले जो इनकार कंदो आ हे रब जी मेहरबानी जो अल्लाह तो असा के पंहिंजे वक्त जी कामिल वली महबूब मदीने वाले जे आशिक सादिक सजण साईं जी बैत नसीब कहिया तो मुबारक कहे पे अल्लाह जे वली जी मोजा दोस्त अजीज असा शान में कमो बेश सिखया ही न हो सबनी के अल्लाह सलामत रखे पर असा ई चवण ते भी मजबूर रहयो असा हक सजण साईं चवंदा ओ तदहि त सुहना लगदा हो सजण साईं चवंदा हो असा हक सजण साईं चवंदा हो तदहि त सुहना लगदा हो तदहि त सुहना लगदा हो असा हक सजण साईं चवंदा हो असा हक सजण साईं चवंदो है त चवंदा तो जे तुजी मर्जी आ का भी जोर दस्त कने असा हक सजण साईं चवंदा हो तदहि त सोना लगंदा हो असा हक सजण साईं चवंदा हो
महबत जहजिया में मस्ताना उन सोने सजन जा आयो दीवाना महबत जहजिया में मस्ताना उन सोने सजन जा आयो दीवाना पीर जे प्यार में थी परवाना पीर जे प्यार में थी परवाना नाज करे सन चंदा हक नाज करे सन चंदा अल्लाह नाज करे सन चंदा असा हक सजन साईं चमदा असा हक सजन साईं चमदा चमदा हक सजन साईं चमदा तॾहिं त सुहिणो लॻंदा तॾहिं त सुहिणो लॻंदा असा हक सजन साईं चमदा सारी दुनिया का फैज़ निराला सजन साईं जो जग वजियालो सारी दुनिया का फैज़ निरालो सजन साईं जो जग वजियालो जग वजियालो काल राज पर गणाई नालो काल तो राज पर गणाई नालो शेरन वांगुर घुमदा असा शीहन वांगुर घुमदा असा शेर थी दुनिया ते घुमदा असा हको सजन साईं चमदा असा हको सजन साईं चमदा तॾहिं त सुहिणा लॻंदा असा हको सजन साईं चमदा अल्लाह करे एतरो जज्बो नमाज में भी देखा इंशाअल्लाह ताला इहो जज्बो इहो जोश इहो जुनून नमाज में भी हुजे नमाज के भी ये इश्क सा पढ़ो मोहब्बत सा पढ़ो ये अल्लाह तो भी मां हिकड़ो मिनट पढ़ा तो पढ़े उते अच जा जिते पहचान छदे वेंदा मिट्टी जा मण विझी मोहते मिट्टी जा मण विझी मोहते खोटे खडड़ी लटे ईंदा उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पहचान छदे वेंदा सफर सुन्य में समर घुरजे मगर मूं वट अमल कोन्हे सफर सुन्य में आका समर घुरजे मगर मूं वट अमल कोन्हे विझी मुझा इट सब मूंखे विझी मुझा इट सब मूंखे विछोड़े कई अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पहचान छदे वेंदा आखिरी शेर तसव्वुर करे मदीने पाक जो पीरी अथई असां गुनहगारन जी मता भूरल भुलाई तू आका पारत अथई असां किनन को झिड़न जी मता भूरल भुलाई तू चो छो त मूंखे बस आसरा तुझो आका मुखे बस आसरा तुझो
मुखे रुको आसरो तुझो ॿिया सभई संगती छॾे वेंदा उते अचिजा ओ मुझा मदीने जा घोट जिते पहुंचा छॾे वेंदा मिट्टी जा बण विझी मुंह ते मिट्टी जा बण विझी मुंह ते खोटे खडड़ी लटे ईंदा उते अचिजा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छॾे वेंदा जुल्फकार उर्फ पप्पू जे सेहत ला हाणे बस हाणे बाबा थक जी खुदा जा बाना हेदे देहात सही हाड़ी जी हाणे गाल बुधो हाणे इंशाअल्लाह ताला वरी चले न मौसम थदी थींदी सही रसूल चना करे असे इंशाअल्लाह ताला वरी साईं चवंदासीं वरी तव्हांजो प्रोग्राम रखंदासीं थदी हाणे बस हाणे दुआऊं तव्हां सभिनी जे लाइ खुदा करे तव्हां खुश हुजो बचड़न सदो आबाद होजो खास दुआ सही मरहूम मगफूर हाजी बख्शल रहमतुल्लाह तआला फरमाए उन जे बचड़े से कलीमुल्लाह के खुदा सेहत दे इन अहमद इमाम हनीफ के अल्लाह ताला वडी हयाती दे नेक साले करे जेके पंधड़ो करे आया हो अल्लाह तमा जे दिलन जो नेक उम्मीदूं पूरियूं करे के ज़ाल खपदी हुदी के पुत्र खपदो हुंदो समझो पिया के केड़ो सवाल खुदा सभिनी जी दुआ पूरियूं कंदो इन पांच जगह ते भी इंशाअल्लाह ताला दुआ थी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार करीम रब हेड़ी घुट में तुझे महबूब जा गुलाम बैठा हिनन जो अचण कबूल फरमाए जा या अल्लाह अज़ान थी चुकी है इनन सभिनी के इशा जी नमाज पढ़न जी तौफीक अता फरमाए जा मुझा सोहना करीम रब बे औलाद के नेक सालिह औलाद अता कजा औलाद वारन के औलाद जे औलाद के उनन के मां पी जो फरमान बरदार बनाए जा मौला सभिनी के हलाल जी रोजी नसीब फरमाए जा बचड़न में बरकतों ईमान में बरकतों खैर ईमान वाली जिंदगी आखिरी घड़ी मदीने वाले घोट जो दीदार नसीब फरमाया जा या अल्लाह पांजे महबूब जे आशिक सजन साईं असा के कामिल सुहबत ऐं निस्बत असा के मजबूत करन जी तौफीक अता फरमाया जा अल्लाह साईं सभिनी जो बेड़ो पार फरमाया जा मौला जे दिल में जेको सवाल आ मौला तू जानी थो उन जो आवाज मु गुनाहगार मुझा मौला तू सभिनी जे दिलन के जानी थो सभिनी जे दिलन जो नेक तमन्ना पूरी फरमाए जा असा जो अमड़ियों भेनरूं जन शौक करे महबूब जो मिलाद करायो मुझा मौला उन अमड़न भेनरन जो झोलियों भी मुझा करीम रब पांजे रहमत से भरपूर फरमाए जा बेहक इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैत